अलख रूप अच्छे अनभेखा। सदा राग रंग जिह रूप नरेखा। राग रंग जिह रूप नरेखा। अलख रूप अच्छे अनदेखा। अलख रूप अच्छे अनदेखा। परम चिहन सबहु ते न्यारा। परम चिहन सबहु ते न्यारा। आद पुरख अद्वै अभिखारा। आद पुरख अद्वै अभिखारा। आद पुरख अद्वै अभिखारा। आद पुरख अद्वै अभिखारा। अलख रूप अच्छे अनदेखा। अलख रूप अच्छे अनदेखा। परम चिहन चिह जात न पाता। परम चिहन चिह जात न पाता। शत्रु मित्र जिह तात न माता। शत्रु मित्र जिह तात न माता। सबते दूर सबन ते नीरा। सबते दूर। सबते नीरा। नीरा। सबते दूर सबन ते नीरा। जल थल महियल जाहे बसेरा। अलख रूप अच्छे अनदेखा। अलख रूप अच्छे अनदेखा। राग रंग जिह रूप नरेखा। राग रंग जिह रूप नरेखा। अलख रूप अलख रूप अलख रूप अच्छे अनदेखा। बोल शंकर भगवान की जय। परमात्मा जी प्यारी साध संगत तव्हां सभिनि जो स्वागत आहे हिन शिव महापुराण जी कथा में। अॼु ॿियो ॾींहुं शिव महापुराण कथा जो पाण गॾु थिया आहियूं हिन शाम जे वक़्त में, जंहिंमें असां अॼु पहिरीं संहिता में प्रवेश कंदासीं।
कल महात्म ॿुधोसीं। हिन में संहिताऊं आहिनि, जीअं भागवत पुराण में स्कंद थींदा आहिनि, हिन में संहिताऊं 7 संहिताऊं आहिनि। पर कंहिं संहिता जे अंदरि वरी अञा खंड आहिनि, खंड जीअं असां जप साहिब में खंड ॿुधी चुका आहियूं, सच खंड, ज्ञान खंड, सरम खंड वग़ैरह। तो खंडनि जी चर्चा ईंदी। अॼु पहिरीं संहिता असां खणूं विद्येश्वर संहिता। विद्या जो ईश्वर, विद्येश्वर। विद्या मतलब ज्ञान, प्रज्ञा, सुजागी ॾियण वारो हीअ संहिता आहे, पहिरीं संहिता, जंहिंमें अचे थो वर्णन कि प्रयाग इलाहाबाद में कंहिं ख़ासि पर्व जे मौके ते संत महात्माऊं गॾु थिया। इन्हनि तीर्थनि ते हूअं ई आनंद हूंदो आहे 12 महीना, पर जॾहिं कुझु विशेष पर्व त्योहार थींदो आहे त अञा वधीक योग बणजंदो आहे, जो ऋषि मुनि उते पहुचंदा आहिनि। मथे साल कुंभ जो मेलो लॻणो आहे हरिद्वार में। उनमें उज्जैन जे विद्वाननि मिली करे ॾाढो सोच निर्णय कयो, कुंभ जो मेलो कोई तारीख़ जे अनुसार न थींदो आहे, न को तिथि जे अनुसार। उहो थींदो आहे जॾहिं बृहस्पति सिंह राशि में अचे ऐं हिकु ॿियो सिस्टम बि थींदी आहे, ॿियो बि को ग्रह कंहिं में अचे। त थिए छा पियो, 2021 में बृहस्पति सिंह राशि में अचे थो, पर ॿियो वारो योग नथो बणिजे, ॿियो वरी 22 में पियो थिए। त मुंहिंजी पिया त 21 डिसाइड कयो अथनि 2021 में हिन ई शिवरात्रि खां कुंभ जो मेलो लॻंदो, मेलो, ऐं अधिक मास बि ईंदो हिन साल। अधिक मास ईंदव श्राद्धनि ऐं नवरात्रनि जे विच में हिन साल। ये कुछ ख़ासि तिथियूं पर्व थींदा आहिनि जेके साधनाऊं जा ॾींहं थींदा आहिनि, साधना करण जा। शिव पुराण में अचे थो, हिकु आहे साध्य माना लक्ष्य, ॿियो आहे साधक ऐं टियों आहे साधना। साध्य आहे ईश्वर, असां सभिनी जो लक्ष्य आहे ईश्वर, साध्य। साधन आहे पुराण, जंहिं ईश्वर खे, जंहिं रूप खे पाइणो आहे उन जी कथा ॿुधो। शिव खे पाइणो आहे त शिव पुराण जी कथा सां प्रेम कयो। साधक आहियूं असां, ऐं साधक खे छा करणु खपे? श्रवण, मनन, कीर्तन। सिर्फ़ 3 ॻाल्हियूं साधक जे लाइ आहिनि। पहिरीं श्रवण करे, कथा ॿुधे, श्रवण। श्रवण ॾाढी वॾी उपलब्धि आहे। अगरि तव्हांखे ॿुधण जी कला अची वई त तव्हां हिकु पड़ाव त पार करे विया पंहिंजे साध्य जी तरफ़, लक्ष्य जी तरफ़। ॿुधण अगरि तव्हांखे अची वियो, कम जी ॻाल्हि ॿुधण जी कला अची वई त। ॿियो आहे मनन। ॿुधी करे पोइ वरी उन ते मनन कबो आहे कि केतिरी ॻाल्हि असांजे कम जी आहे, केतिरी हटाइणी आहे, केतिरी मुंहिंजे लाइ सहयोगी आहे, केतिरी मुंहिंजे लाइ उपयोगी आहे। त ॿियो थींदो आहे मनन करणु। टियों आहे कीर्तन। मनन खां पोइ परमात्मा जो नाम जप, उनखे प्रार्थना करणु, उन सां ॻाल्हियूं करणु, इहो सभु कीर्तन आहे। बसि ये 3 ॻाल्हियूं आहिनि। त साध्य जे वर्णन जी ॻाल्हि आहे। सभई ऋषि मुनि उते वेठा हुआ त सूत जी महाराज आयो। सूत जी खां शौनकादिक ऋषि पुछनि था कि हिन कल युग जे हिन कठिन समय में कहिड़ी शइ धर्म जी रक्षा कंदी, कहिड़ी शइ आहे जेका पावरफुल आहे, जंहिंजे अॻियां कूड़ टिकी न सघे, अधर्म टिकी न सघे, कल युग बि बीह न सघे।
या अहिड़ा पंथ भी पैदा थींदा कलयुग में जेके पाण खे वॾो सम्झंदा, उन्हनि जो मुक़ाबिलो कीअं थींदो? तॾहिं सूत जी महाराज चए थो कि अगरि सच पुछो त मां इहा ई चवंदुमि कि सभिनि खां पावरफुल पुराण आहे शिव महापुराण। अगरि पावर जी ॻाल्हि कयो था त शिव महापुराण में एतिरो पावर आहे। हा, उहो छा आहे, लिकल आहे, शिव महापुराण लिकल आहे, जीअं शिव लिकल आहे। थोरो सो ई बसि परिचय आहे माण्हुनि खे। जेसिताईं इहे लिकी करे वेंदा आहिनि, चुप करे वेहंदा आहिनि, तेसिताईं ॿियनि खे मौक़ो मिलंदो आहे। सूत जी महाराज थो चए, जेसिताईं शिव पुराण प्रगट नथो थिए तेसिताईं ॿियनि पुराणनि जी महिमा थिए थी, तेसिताईं ॿिया पंथ उचकनि था, तेसिताईं साधन ऐं मंत्र तंत्र, ॿियो त छॾियो देवताऊं बि तेसिताईं था अहंकार ॾेखारनि जेसिताईं शिव महापुराण जी कथा स्टार्ट नथी थिए। जीअं शिव महापुराण जी कथा शुरू थिए थी, पोइ सभु चुप, पोइ सभिनि खे चुप थियणो ई पवंदो। छो त शिव जी एंट्री उते ई थी वेंदी आहे जिते शिव महापुराण जी कथा शुरू थींदी आहे। सभु वाइड़ा थी विया, केॾी पावरफुल आहे छा? बिल्कुलु, चाहे यमराज हुजे, चाहे पाप हुजे, चाहे कलयुग हुजे, चाहे कोई भी वॾे मां वॾो शास्त्र ग्रंथ हुजे, ज्ञान हुजे, ज्ञान जो अहंकार हुजे, ये सभु शिव महापुराण जे अॻियां गुम थी वेंदा आहिनि। छो त शिव महापुराण में सभु कुझु आहे, सभिनी जो जवाबु आहे। जितां ई पैदा थिया आहिनि पंथ पंथ, उहो शिव पुराण आहे। उहा कथा असां ॿुधण वारा आहियूं, शिव महापुराण जी कथा। यमदूत भी उते नथा अची सघनि, तंत्र मंत्र भी कुछ असर कोन कंदो जिते शिव महापुराण जी कथा थी थिए, जिते शिव चरित्र स्टार्ट थो थिए। ॿियो त छॾियो, ब्रह्मा ऐं विष्णु भी तेसिताईं विढ़ंदा आहिनि जेसिताईं शिव जी एंट्री न थींदी आहे। त सभु वाइड़ा थी विया कि शिव ऐं ब्रह्मा ऐं विष्णु विढ़ंदा छो? त सूत जी महाराज चए थो विढ़ी चुका आहिनि, तॾहिं त पोइ चवां थो कि भई पाण में अहिड़ा विढ़िया जो ॾेराणियूं बि न विढ़नि। तव्हां चवंदा ॾेराणियूं विढ़ंदियूं आहिनि छा? द्वेष त रखंदियूं आहिनि न, ईर्ष्या। पाड़े वारियूं बि न विढ़नि, पाण में विढ़िया ॾाढो, पंहिंजे माण्हू बि उन्हनि पंहिंजा माण्हू बि शामिल कया आहिनि। छो त शिव चुप करे वेठो, इन करे। ब्रह्मा चए मां वॾो आहियां, विष्णु चए मां वॾो आहियां। वॾी लड़ाई थी हुई, मारा कुट थी हुई विष्णु ऐं ब्रह्मा जे विच में। त सभिनी वञी शिव खे चयो साईं हलो विढ़ी पिया आहिनि हो ॿई, ऐं ॿई था चवनि असां भॻवान आहियूं। शिव जी हिननि खे हाणे मां मज़ो थो ॾेखारियां, चवनि था असां भॻवान आहियूं। त उते उन्हनि ॿिन्हिनि जे विच में भगवान शिव हिकु ज्योति स्तंभ जे रूप में प्रगट थी वियो। वो शिवलिंग हो पर अग्नि ज्योति जे रूप में, ऐं ॾाढो वॾो। ही ॿई पंहिंजी लड़ाई भुलिजी करे उनखे ॾिसण लॻा कि ही वरी छा आहे। ब्रह्मा खे विष्णु जी तव्हां ॿुधायो न, हींअर त चओ पिया मां भॻवान आहियां, भॻवान ई त ॿुधाए ही छा आहे। ब्रह्मा जी हा मूंखे सोचण दे। ब्रह्मा मन में सोचे पियो धुको कहिड़ो हणा, छो त हिन जो आर न पार ख़बर ई नथो पए ही आहे छा। लाल बुझक्कर जी कहाणी पढ़ंदा हुआसीं। हिकु गांव में लाल बुझक्कर रहंदो हो। उनखे गांव जो मुखी ठाहियो हन, बुद्धिमान घोषित कयो हन कि काई बि ॻाल्हि हिन खां ई पुछणी आहे। पोइ हिकु ॾींहुं छा थियो, उन गांव मां राति जो हाथी लंघे वियो। हाथी जो लंघे वियो त उन जा पेर जा निशान छपजी विया। गांव वारनि कॾहिं हाथी ॾिठो ई कोन हो। त निशान ॾिसी वाइड़ा थी विया, ही छा आहे, ही कहिड़ो जानवर आहे। त लाल बुझक्कर वटि आया,
चोस ॿुधाए ही केरु राति जो लंघियो आहे हितां, कहिड़ो जानवर आहे? त लाल बुजकर बि जी हा मां ॿुधायांव थो। त हुन ॾाढो सोचे करे चई अरे मूंखे सम्झ में अची वियो। उन हिरण ॾिठो हुई, हिरण ॾिठो वञ, ऐं जंड थींदो आहे न, जंड चकी पीसबी आहे, उहो उन्हनि ॾिठो हो। त लाल बुजकर चए थो अरे मां सम्झी वियुमि, राति जो हिरण पेर में चकी ॿधी करे वियो आहे हितां। त उहे निशान ठही विया आहिनि हिते, हिरना कूदो होए। त अहिड़ा माण्हू हली वेंदा आहिनि। ब्रह्मा खे विष्णु चयसि तो ॿुधाए ही छा आहे? ब्रह्मा जी अलाए छा आहे, पर धुको त हणो पवंदो अगरि पाण खे भॻवानु साबित करणो आहे त। पर सम्झ में ई न पियो अचेसि। हिननि खे बि अञा परीक्षा ॾियणी आहे। जिन चयो आहे न असां भॻवान आहियूं, ही त असांखां बचनि पिया था, भॼनि पिया था, साम्हूं अचनि त हिननि खां परीक्षाऊं वठबियूं कि भॻवान ई त हीअ ॻाल्हि ॿुधाए, भॻवान ई त हीअ बि ॻाल्हि ॿुधाए। परीक्षाऊं थींदियूं, धोखा कोन हलंदनि हुते। ब्रह्मा विष्णु पाण में सलाह था कनि। विष्णु चयसि तो मां सम्झी वियुमि, तव्हांखे ख़बर कान्हे ही छा आहे। हलो हिकु कमु था कयूं, ॿिन्हिनि खे पतो लॻाइणो आहे कि हीअ आख़िर आहे छा। तव्हां मथे वञो, मां हेठि थो वञा। जेको पहिरीं हिन जो अंत पतो लॻाए ईंदो उनखे वॾो मञिबो पाण ॿिनि मां। छो त पाण ॿिनि जे अलावा टियों त को वॾो आहे कान, ॿिया सभु नंढा नंढा आहिनि पाण खां। हालांकि ब्रह्मा विष्णु महेश टई हुआ, पर ही कुछ ॿी शइ हुई। हिननि खे शिव जी महिमा ख़बर कोन हुई, छो त शिव नेतागिरी न पियो करे। शिव वेठो हो कैलाश ते। हाणे ब्रह्मा मथे वियो हंस जो रूप धारण करे, शिव हेठि वियो, विष्णु हेठि वियो सूकर जो रूप धारण करे। हलंदो वियो विष्णु, अंत कोन मिलियसि। ब्रह्मा खे भी अंत कोन मिलियो। पर ब्रह्मा खे केवड़े जो गुल मिली वियो, उहो बि को मथां हेठि पियो अचे। ब्रह्मा हुन गुल खां पुछी अरे तूं किथां पियो थो अची, मथे अंत आहे हिन जो स्टॉप। उन चयसि मूंखे त 1000 साल थिया आहिनि मथां खां हलणु शुरू कयो आहे, मां हेठि ॻोल्हण थो वञा हिन जो एंड। ब्रह्मा चयसि कोई एंड कोन मिलंदे, हलो हेठि हल। हिकु कमु था कयूं, हेठि विष्णु मिलंदो पाण खे, उनखे तूं चइजां मुंहिंजे नाले कि हिन ब्रह्मा पतो लॻाए वरितो आहे हिन स्तंभ जो। पोइ मां तोखे पद ॾेई छॾींदोमांइ, सीट ॾेई छॾींदोमांइ हिकु तोखे बि। हाणे जॾहिं महिल मिलिया ब्रह्मा विष्णुअ सच ॻाल्हायो कि मूंखे अंत कोन मिलियो। ब्रह्मा चयो तो मूंखे मिली वियो, धोखो हयईं। हिन खां पुछीसि केवड़े जे गुल खां। केवड़े जे गुल कूड़ी गवाही ॾिनी। ओॾी महिल भॻवानु शिव प्रकट थियो। ही ॿई घबराइजी विया। भॻवानु शिव उन्हनि खे चए थो अरे भॻवानो ठीकु आहियो, भॻवानो भई तव्हां भॻवान आहियो न। भॻवान थी करे कूड़ था ॻाल्हायो। ब्रह्मा खे चई भॻवान थी करे कूड़ थो ॻाल्हाई, हिन केवड़े जे गुल खे वठी आयो वई गवाहीअ जे लाइ। ब्रह्मा चुप। उते शिव चए थो कि तव्हां ॿई भुलिजी विया आहियो, तव्हां ॿई जीव आहियो। हुन रूप में मुंहिंजे अॻियां त ॿई जीव आहियो, तव्हां ब्रह्म कोन आहियो। तव्हां मुंहिंजी आज्ञा सां ई पदभार संभालियो अथव। तूं विष्णु ठहियो आहीं मुंहिंजी आज्ञा सां, ऐं ब्रह्मा भी ठहियो आहे मुंहिंजी आज्ञा सां ब्रह्मा। मां निराकार ओमकार शिव आहियां, निराकार। ऐं मुंहिंजो हिकु साकार रूप शिव महेश आहे जेको कैलाश ते वेठो आहे। तव्हां ॿिन्हिनि खे ख़बर अथव कि तव्हां में अञा कुझु कमी आहे, इन करे अञा ताईं तव्हां मुंहिंजी बराबरि कोन थिया आहियो। पर शिव जेको आहे न महेश, उन पूर्ण आहे। इन करे मां उनखे पंहिंजो रूप ॾिनो आहे। हाणे हिते सम्झिजो शिव ॿ आहिनि, हिकु निराकार ऐं ॿियो ही साकार जेको कैलाश ते रहे थो। पर उहो जेको कैलाश वारो बि आहे उहो सेम हुनजी फोटो कॉपी आहे।
वो चए थो कि ही मुंहिंजो प्यारो आहे, मुंहिंजो ई अंश आहे, जेको कैलाश वारो आहे। मां निराकार आहियां, उहो साकार आहे। ब्रह्मा खे श्राप ॾिनई हुन शिव कि तुंहिंजी पूजा कोन थींदई, कॾहिं बि तोखे कोई भॻवान कोन चवंदई। तोखे भॻवान ठहिण जो एॾो शौक़ु जो कूड़ थो ॻाल्हाई। जेको माण्हू कूड़ ॻाल्हाए करे भॻवान ठहंदो आहे न, उनखे कॾहिं भॻवान जो दर्जो मिलंदो ई कोन्हे। जेको कूड़ ॻाल्हाए करे, शुरूआत जेको कूड़ सां करे, वो भॻवान ठही नथो सघे। छो त पोइ अच्छा नकली भॻवान पंहिंजो नालो बि लिखाईंदो अथव ऐं भॻवान बि लॻाईंदो अथव लक़ब, उपाधि। छो त हुनखे लॻंदो अगरि मां पंहिंजो नालो न लिखायां, ऐं जीअं मीना भॻवान, शीलू भॻवान, ये मीना शीलू न लिखायां, सिर्फ़ु भॻवान चवायां, त पोइ वैसा हुनजो ई नालो थींदो असलीअ जो। भॻवान त उहो ई आहे, त इन करे पंहिंजो बि जोड़णो पवंदो अथनि, पर उन में जलेबी ठही वेंदी आहे। कॾहिं बि कूड़ ॻाल्हाए करे कोई भॻवान कोन ठहियो आहे। ब्रह्मा तक कोन ठहियो, छो त कूड़ ॻाल्हाई। ऐं शिव केवड़े जे गुल खे बि श्राप ॾिनो कि मूं ते कॾहिं बि केवड़े जो गुल न चाढ़ियो वञे, त शिव जी पूजा में केवड़े जो गुल वर्जित आहे। पोइ त ब्रह्मा विष्णु ॿिन्ही नुस्तति कई कि हे प्रभु असांखे माफ़ कयो, तव्हांजी महिमा त वॾी आहे, अपरंपार आहे, तव्हां वास्तव में केरु आहियो? असां अंत न पाए सघियासीं। तॾहिं शिव चए थो मुंहिंजो अंत तव्हां पाए बि न सघंदा। मां निराकार आहियां, पर मुंहिंजो हिकु साकार रूप बि आहे। उन ई ज्योतिर्लिंग मां, उहो ज्योति जेको स्तंभ हो, उन मां हिकिड़ो शिवलिंग ठही वियो नंढो थी करे। शिव चए थो हे मुंहिंजो प्रतीक रूप अथव, ओमकार रूप अथव हे मुंहिंजो। उते भॻवान शिव ॾाढी सुंदर शिक्षा ॾिनी आहे ॿिन्हिनि खे, ऐं देवताउनि खे बि, ॿिया बि जेके हुते उपस्थित हुआ। शिव चए थो ओम जेको आहे मुंहिंजो प्रणव, मुंहिंजो मंत्र अथव ओम, ऐं नमः शिवाय मुंहिंजो पंचाक्षर मंत्र अथव। ऐं मुंहिंजो जेको अगरि तव्हां साकार रूप या निराकार रूप जी मूर्ति ॾिसणु चाहियो, त शिवलिंग मुंहिंजो निराकार रूप जो प्रतीक अथव। ऐं शिव जी उहा बि मूर्ति थींदी आहे जेका हीअ मूर्ति विराजमान आहे, इहा साकार रूप जी मूर्ति आहे। कंहिं बि भॻवान जा ॿिनि रूपनि जी मूर्ति कान्हे, सभिनी जी हिकु ई मूर्ति आहे। केवल शिव जूं ॿ मूर्तियूं आहिनि, हिकु साकार वारी ऐं ॿी निराकार वारी। असां ॿई अथव हिते, हेॾा साकार हेॾा शिवलिंग जे रूप में निराकार। त जेको शिवलिंग आहे इहो निराकार आहे, निराकार जो प्रतीक। भई निराकार आहे जेको नज़र नथो अचे, उनजी अगरि आराधना करणी हुजे त कीअं कयूं? कुझु रूप त खपे। मक्का में मदीना में छा आहे ख़बर अथव? शिवलिंग। ऐं शिवलिंग हितां जे ब्राह्मणनि ई वञी खणी उते स्थापित कयो। इन ते ॾाढी रिसर्च थी अथव। उन्हनि जा जेके बि अखर इस्तेमालु थींदा आहिनि, सभु असांजे संस्कृत मां ई मिलता जुलता अखर आहिनि सभु। उनखे मक्केश्वर महादेव चयो वियो आहे, जेको मक्का में आहे। त शिव जे ॿिन्ही रूपनि जी पूजा थींदी आहे, मूर्तिअ जी बि ऐं हुन जी बि। हाणे माण्हू चवंदा आहिनि मूर्ति पूजा सां छा थींदो आहे? जलेबियूं बि चवंदियूं आहिनि, होशियार थी वियूं आहिनि कि मूर्तिअ में कोई भॻवान आहे छा? छो कान्हे? हिकु माण्हू घुमंदे फिरंदे अयोध्या में पहुतो, उते मंदरनि जा दर्शन करे हिकिड़े महात्मा वटि वियो। उन संत खे चयईंसि साईं भॻवानु कीअं मिलंदो? त संत चयईंसि किथां पियो थो अची? चयईंसि साईं अयोध्या में आयो आहियां। संत चयईंसि मंदर घुमे अयोध्या जा? चयईंसि हा, सची घटना अथव। संत चयईंसि अयोध्या में तूं घुमे, तोखे भॻवानु ॾिसणु कोन आयो? तूं मूंखां तो पुछी भॻवानु किथे आहे? जेके जेके मंदर तूं घुमे, हर मंदर में हिकु मूर्ति हुई न, तोखे हुन में भॻवान जी भावना न थिए छा? त पोइ तोखे असली भॻवान बि कोन मिलंदई। अगरि मूर्तिअ में भाव रखी तोखे भॻवानु नज़र नथो अचे त छा में नज़र ईंदे बाक़ी?
हाणे जेके जलेबी चवनि थियूं मूर्ति में भगवान नहीं है तो छा में आहे बाक़ी? पोइ तुंहिंजी ड्रेस ॾिसूं ई आहे, तुंहिंजी ड्रेस में भगवान आहे। जेको तूं नाटक करे मेकअप थी करी, पर्स हथ में थी खणी, मूर्तिअ में भगवान कान्हे, तो में भगवान आहे। सोचो त सही। पोइ बचो छा? असां मां मूर्ति निकिरी वञे, परंपराऊं निकिरी वञनि, त्योहार निकिरी वञनि, त बाक़ी बचंदो छा? ही जलेबियूं त चाहिनि छा थियूं? हलो हे त कुझु बि चाहिनि, जेके हिननि जे चंगुल में फासनि था उहे छा था चाहिनि? पंहिंजो बेड़ो ॿोॾण था चाहिनि छा उहे? जेके हिननि अधर्मी जे चक्कर में था अची वञनि, स्वार्थी माण्हुनि जे। मूर्तिअ जी बि महिमा आहे, चाहे राम जी, चाहे कृष्ण जी, चाहे शिव जी। कंहिं बि मंदिर में वञो, उन जी मूर्ति विग्रह रूप ॾिसी करे अगरि तव्हां भावना रखंदा न, त तव्हांखे सच में अनुभूति थींदी, तव्हांखे महसूस थींदो कि परमात्मा आहे, इहो ई आहे। त शिव जी बि मूर्तिअ में अगरि भावना रखंदा कि शिव आहे त आहे, भावना न रखंदा तॾहिं बि आहे। ईअं न कि तव्हां भावना रखंदा तॾहिं पैदा थींदो, हू त आहे ई। तव्हां भावना न रखंदा, मां त रखंदुमि न, त तव्हांजे हुअण सां थोरी हुते आहे, मुंहिंजे हुअण सां त आहे, मुंहिंजे लाइ त आहे ऐं हूअं बि आहे। हिकु ही रूप आहे शिव जो, ॿियो शिवलिंग आहे, उहो निराकार रूप जो प्रतीक आहे। ऐं हिन जो मंत्र कहिड़ो आहे भगवान शिव जो? पंचाक्षर मंत्र, ओम नमः शिवाय। त ओम नमः शिवाय जो जाप कयूं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। शिवाय।
शिव जो आराधना, यो मंत्र जपण सां हर साध्य सिद्ध थे तो। ताके यो खबर होंदी कि भगवान शिव, कैलाशपति शिव हमेशा ध्यान में होंदो आहे, एक मंत्र भी जपींदो आहे। वो मंत्र असां ॿुधी चुका आहियूं कि हिकु त राम जपींदो आहे, पर शिव पुराण जे अनुसार भगवान शिव भी इहो मंत्र जपींदो आहे, ओम नमः शिवाय। शिव कैलाशपति साकार शिव भी इहो नाम जपींदो आहे, कहिड़ो? ओम नमः शिवाय। त छा पंहिंजो ई नाम जपींदो आहे छा? हुनजो निराकार जो त एॾो प्रबल आहे ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्र। जेॾी महिल भी समय मिले, जिते भी मिले, चवंदा आहिनि अगरि बुरो सपनो ॾिसो कॾहिं त निंड मां उथी करे ओम नमः शिवाय 5 दफ़ा जपियो त वो दुस्वप्न नाश थी वेंदो, उनजो फल ख़त्म थी वेंदो। एॾी शक्ति आहे नमः शिवाय में। त भगवान शिव ॿुधायो नमः शिवाय जो महात्म। अगरि नमः शिवाय न जपे सघियो त ओम भी काफ़ी आहे। जॾहिं भी समय मिले बस ओम ऐं ओम नमः शिवाय जपूं त अञा वधीक जीवन सार्थक थी वेंदो, सब कुछ सार्थक थी वेंदो। जॾहिं भगवान शिव इहो सुठो उन्हनि खे ॿुधायो त सभिनी देवताउनि भगवान शिव जी उस्तति कई। एकानन चतुरानन पंचानन राजे, शिव पंचानन राजे। हंसासन गरुड़ासन, हंसासन गरुड़ासन, वृषवाहन साजे। ओम जय शिव ओंकारा, अक्षमाला वनमाला, रुद्रमाला धारी, शिव रुद्रमाला धारी। त्रिपुरारी कंसारी, करमाला धारी। ओम जय शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, जानते अविवेका, शिव जानते अविवेका। प्रणवाक्षर में शोभित, ये तीनों एका। ओम ओंकारा। सभिनी देवताउनि शिव जी स्तुति कई। ही हाणे हू शिव हो साकार, कैलाशपति शिव हो। उन शिव खे सभिनी उपहार ॾिना। शिव पुराण में अचे थो, विद्येश्वर संहिता में, इन्हनि ब्रह्मा विष्णु कंहिं चंदन ॾिनो, कंहिं तिलक अर्पण कयो, कंहिं शिव खे ॿियो छा छा चाढ़िबो आहे तो लिस्ट ठाही अथई न, उहो सभु हिन लिस्ट ठाही अथई। कंहिं चांवर अर्पण कया, कंहिं हार, कंहिं धूप, कंहिं कुझु, कंहिं पखर, कंहिं कुझु। भगवान शिव वो स्वीकार कयो, पर स्वीकार करे वरी देवताउनि में विराए छॾियईं। हितां वठी करे देवताउनि में विराए छॾियईं। इन मां शिक्षा इहा थी मिले कि जीवन में जॾहिं भी तव्हांखे गिफ्टूं मिलनि, शयूं किथां मिलनि, तो उहे रखण जे लाइ कान्हनि। तूं ॿुधी वठ, इहे रखण जे लाइ कोन थींदियूं आहिनि, इहे विराइण जे लाइ थींदियूं आहिनि। तव्हांखे कॾहिं कुझु शयूं वधीक जमा थी वञनि, सोन पापड़ी ॾाढी हलंदी आहे, ॿी काई शइ मिलेव
तव्हां पंहिंजी यूज़ लाइ थोरी कढी करे बाक़ी विरहाए छॾींदा कयो। इहो शिव पुराण थो सेखारे। पोइ रोलिंग ॾिसो केॾी सुठी थी हले, वरी अचणु शुरू थी वेंदव, तव्हां विरहाईंदा वरी अची वेंदव। इहा रोलिंग हलाइबी आहे। प्रसाद जो इहो ई मतिलबु थींदो आहे कि प्रसाद करे विरहाइजे। काई बि शइ जेका तव्हांखे एक्स्ट्रा वधीक हुजे, जेको तव्हांखे मिले, जेके माण्हू विरहाईंदा कोन्हनि, केवल वठंदा आहिनि न ऐं जमा कंदा आहिनि, उहे बि खाईंदा कोन्हनि, ख़राबु करे छॾींदा आहिनि, उहे फिटी कंदा आहिनि। असां अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि, ॾाढा ख़राबु करे छॾींदा शयूं, पर ॾींदा कोन। केवल खाइण जी शइ न, ॿियूं शयूं बि विरहाइणु खपे। तंहिंखां पोइ भॻवानु शिव वियो हेॾां सूत जी महाराज शौनकादिक ऋषियुनि खे ॿुधाए थो कि भॻवानु शिव जो उहो शिवलिंग पूजनीय थींदो आहे, पवित्र थींदो आहे, उनजी पूॼा करणु खपे। ऐं भस्म जी महिमा थी अचे कि जेको माण्हू भस्म लॻाए थो, शिव भस्म काई बि भभूति शिव जो ध्यानु करे तिलक भस्म जो लॻाए थो, उहो पाप मुक्त थो थिए। ऐं जेको त्रिपुंड लॻाए, तव्हां लॻायो हो न हुते वृंदावन में 3 लकीरूं, पर भस्म जूं खणी 3 लकीरूं जेको लॻाए थो, उहो पाप मुक्त थो थिए। रुद्राक्ष जी महिमा आहे, जेको रुद्राक्ष धारण करे थो, शिव खे जेको बेलपत्र चाढ़े थो, ये सभु इन जी महिमा आहे। ऐं हिते जेको आहे सूत जी महाराज उन्हनि खे ॿुधाए थो कि शिव पुराण जी ॿुधाए थो कि शिव जो स्वभाव ॿुधाए थो कि तव्हां धर्म सां अर्थ कमायो। अर्थ कमाइण बुरो कान्हे, अर्थ माना पैसो, पर धर्म सां पैसो कमायो। क्रम ॾिसिजो, शिव पुराण थो ॿुधाए धर्म ते हली पैसो कमायो, उहो पैसो तव्हांखे भोग ॾींदव, सुख ॾींदव, उहे भोग भोगियो। शिव जी कथा मोक्ष ॾियण वारी आहे, पर भोग सां गॾु, भोग भोगींदे तव्हांखे मोक्ष मिले, ये अहिड़ी कथा आहे। पर भोग ईअं न भोगियो अधर्म जे पैसे सां न, धर्म जे पैसे सां जॾहिं तव्हां भोग भोगींदा त तव्हांखे वैराग ईंदव 100%। जेको धर्म जे पैसे सां सुख भोगे थो न, उहो हिकु ॾींहुं वैरागी थी थो वञे, भोगनि मां वैराग अची थो वञेसि। पर जेको अधर्म जे पैसे सां भोग भोगे थो, उनजी त आसक्ति अञा वधंदी थी वञे भोगनि में। त धर्म सां अर्थ अचे, उन सां भोग अचनि, भोगनि खां वैराग अचे, वैराग ईंदो त ज्ञान बि अची वेंदो, ज्ञान ईंदो त भक्ति बि ईंदी, ऐं भक्ति ईंदी त उहो ई परमात्मा जो नाम ईंदो। इहो सीक्वेंस आहे। भोग ऐं मोक्ष जी ये दीक्षा ॾियण वारो आहे। ऐं तंहिंखां पोइ तीर्थनि जी महिमा ॿुधाई सूत जी महाराज। तीर्थनि जी महिमा इहा आहे कि तीर्थ ते वञी स्वाध्याय करणु खपे, स्व जो अध्याय, पंहिंजो पाण खे शिक्षा ॾियणु खपे, पंहिंजो पाण खे सम्झाइणु खपे। त हिते पहिरीं संहिता कंप्लीट थी, विद्येश्वर संहिता पूरी। हाणे रुद्र संहिता शुरू थी थिए। रुद्र संहिता में हिकु ॾाढी इंट्रस्टिंग कथा आहे नारद जी। देवर्षि नारद हिकु दफ़ो घुमंदे फिरंदे हिमालय ते पहुची वियो। हिमालय ते हिकु गुफ़ा हुई। उन गुफ़ा खे भगवान शिव जो ई वरदान ॾिनल हो कि हिन गुफ़ा में कोई बि विकार प्रवेश न करे सघंदो। जेको हिन गुफ़ा में रहंदो, हिमालय ते त हूअं ई कोई विकार प्रवेश न करे सघंदो आहे। उते न को लोभ अची सघंदो, न अहंकार, न क्रोध, न काम। पर उन गुफ़ा खे त विशेष शिव जो वरदान हो। त नारद खे ॾाढो सुठो लॻो कि केॾी पवित्र गुफ़ा आहे, हिते अचण सां ई मुंहिंजो मन पवित्र थी वियो, सहज ई ध्यानु पियो थो लॻे। सो वेही रहियो उन गुफ़ा में ध्यानु करणु, पंहिंजे स्वरूप जो ध्यानु। पंहिंजो ध्यानु ॾाढो कठिन सां लॻंदो आहे। असां अगरि ध्यानु करणु चाहियूं कठिनाई थींदी आहे। पर कुझु जॻहियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जिते ध्यानु जल्दी जुड़ी वेंदो आहे।
उन्हनि में हिकु हीअ बि आस्थान आहे गंगा धाम दरबार। ही दरिड़ो दया जो सदा रहमत वारो हर रोज सत्संग जी हित मौज बहारिया जिन दर आया चलाया सजाया सिरात दिहाड़ी कन शुक्राना जिन दर आया चलाया सजाया सिरात दिहाड़ी कन शुक्राना। ही दरिड़ो दया जो रहमत वारो हर रोज सत्संग जी हित मौज बहारिया जिन दर आया चलाया सजाया सिरात दिहाड़ी कन शुक्राना जिन दर आया चलाया सजाया सिरात दिहाड़ी कन शुक्राना। सा भूमि गण हरिद्वार आज ते हरि कथा सा प्यार बुध ईंदो पुटे भगवान बुध ज्ञान सा। सा भूमि गण हरिद्वार आज ते हरि कथा सा प्यार बुध ईंदो पुटे भगवान बुध ज्ञान सा। चित संतन जो अस्थान आए साध संगत जो प्यार बुध महर कंदो करतार बुध ज्ञान सा। ओ करम खुदाया है तुझे मुझसे मिलाया है हर रोज सत्संग जी हित मौज बहारिया वो तेरे संग यारा खुश रंग बहारा सिरात दिहाड़ी कन शुक्राना वो तेरे संग यारा खुश रंग बहारा सिरात दिहाड़ी कन शुक्राना। शिव भी मस्त बोला है ना, तो ये व्यास गति भी मस्त नशे में आ कुछ भी चई रही है। तो नारद खे एॾो आनंद अची वियो उन गुफा में पंहिंजे स्वरूप जो ध्यान एॾो ध्यान पको जुड़ी वियो समय जी ख़बर न पई। इंद्र खे लॻो शायदि मुंहिंजो इंद्रासन पाइण जे लाइ नारद एॾो कठिन ध्यान करे रहियो आहे त कामदेव खे मोकिलियईं। इंद्र वटि हिकिड़ो ई त अथसि अस्त्र बस मोकिल कामदेव खे। कोई संत कठिन साधना करे तो मोकिलिस कामदेव खे। कामदेव आयो अप्सराऊं वठी नचण शुरू की लपक झपक पूरियां तले तीर्थ चले ॾाढो सुंदर नृत्य कयो अप्सराऊं ॾाढो सुंदर। पर नारद खे कोई असर न कुछ भी न। जंहिंखे ध्यान जो आनंद अचण लॻो उनखे लपक झपक छा कंदी। ध्यान जो आनंद एॾो हू थींदो आहे। वो कामदेव हाराइजी वियो प्रणाम करे हली वियो। नारद अख खोली ॾिठई कामदेव आयो पतो पयसि पियो सॼो। कामदेव असर भी कयो
पर मूं ते असर ई कोन थियो, ॾाढो ख़ुशि थियो। सो वियो सिधो ब्रह्मा ॾे। ब्रह्मा खे चई साईं कुझु ख़बर अथव अॼु छा थियो? ब्रह्मा चएसि तो छा थियो? नारद चएसि तो कामदेव आयो हो मुंहिंजी तपस्या भंग करण। मां बि हैरान आहियां, मूंखे बि हैरानी आहे कि वो ते असर कीअं न थियो हुनजो। तव्हां ॿुधाए सघो था छो ऐसा क्यों हुआ? हाणे हिते ॿुधाए पुछे कोन थो, हिते ॿुधाए थो छो, तव्हां कुझु ॿुधाए सघो था? हाणे ब्रह्मा जी वॾाई करे, हिन जी भई महिमा गाए कि भाई धन्य आई, अॼु ताईं त ईअं थियो ई कोन्हे कंहिंसां बि। पर ब्रह्मा चएसि तो नारद जेको बि थियो सो थियो, कंहिंसां ॻाल्हि न कजां। हुआ सो हुआ, हुआ तो हुआ, थियणो थी वियो। पर नारद खे लॻो भई हिन पोड़े खे मूंसां ईर्ष्या थी थिए, हिन पाण त शादी गृहस्थी आहे, मूंखे मूंसां जले थो। सो वियो सिधो शिव ॾे। शिव खे वञी चईंसि साईं हिकु ॻाल्हि त ॿुधायो, कामदेव खे जीतण ॾाढो कठिन आहे छा? शिव चएसि तो हा यार, काम आई देव वो तो आवश्यक आहे। तो नारद चएसि तो अॼु मां वेठो हुउमि तपस्या पियो कयां, कामदेव आयो, असर ई कोन थियो मूं ते। त इहा वॾी उपलब्धि थींदी आहे न, इहा वॾी साधना आहे न। तव्हां ॿुधायो। शिव चएसि तो हा यार नारद, ॾाढी वॾी उपलब्धि आहे, काम खां त कोई बचियो ई कान्हे, तूं बची वञे। पर विष्णुअ सां इहा ॻाल्हि न कजां, ॿुधाइजांसि न हुनखे। नारद चई मन में सोची वञा तो पहिरीं हाणे होॾां, ॿियनि खे पोइ ॿुधाईंदमि। हाणे नारद विष्णुअ ॾे आयो। विष्णु भगवान हुनजे चेहरे सां ई सम्झी वियो अहंकार में भरियल आहे। ख़ुशी ऐं अहंकार में थोरो ई फ़र्क़ु हूंदो अथव, ज्यादा ख़ुशी अहंकार में मटिजी वेंदी आहे। नारद खे ईंदो ॾिसी भगवान विष्णु पाण सां गॾु विहारियसि। नारद चएसि तो कुझु ख़बर पयव? विष्णु चएसि तो हा ख़बर पइजी वई, तॾहिं त गॾु विहारे थो यार, तो त काम खे जीते वरितो, असां ई कोन बची सघियासीं। त पोइ हाणे छा कयूं? नारद चएसि तो बसि कुझु कोन्हे करिणो, मां पहुची वियुमि जिते आख़िरी मंज़िल, इन खां वॾो कुझु थींदो ई कान्हे। माण्हू अहंकार ते जीत हासिल करे वेंदो आहे, मोह ते बि, लोभ ते बि, क्रोध खे बि कंट्रोल करे वेंदो आहे, पर काम खे न। त मां काम खे बि जीते वरितो, हाणे कुझु बचो ई कोन्हे हिन खां पोइ, साध्य थी वियो हासिल। विष्णु भगवान खे लॻो मुंहिंजो भगत आहे नारद, त इन जो मां भलो कयां, इन जो उपकार कयां। भगवान पंहिंजी माया रची हिकिड़ो सुंदर नगर ठाहे छॾियईं। नारद घुमंदो फिरंदो उन शहर में पहुची वियो, ॾिठी एॾो सुंदर नगर, ॾाढो बढ़िया शहर आहे इहो। उन शहर जे राजा सां ई मिलण वियो, उहो शील निधि राजा। नारद खे ॾाढो मान सम्मान ॾेई करे चएसि तो हे ऋषिवर, मुंहिंजी धीअ जो स्वयंवर आहे सुभाणे, तव्हां सही समय ते आया आहियो। तव्हां मुंहिंजी धीअ जो हथ ॾिसी करे ॿुधायो कि सभु हिनखे भाग में सुठो घोटु लिखियलु आहे न। जेॾी महिल उहा छोकिरी आई राजकुमारी, भगवान जी माया सां नारद जो मन आसक्त थी वियो उन राजकुमारीअ ते। चई वाह, हेॾी अद्भुत, हेॾी सुंदर ब्यूटीफुल राजकुमारी, मुंहिंजो मन खिचजंदो थो वञे। वरी पास जो आई तो हुन मां सुंदर खुशबू पई अचे, सुगंध। नारद जे अॻियां हथ उन फैलाई, वरी नारद हुन जो हथ ॾिठईं त हुन में लिखियलु हो कि हिन जी जंहिंसां शादी थींदी उहो सॼे संसार जो स्वामी थींदो, सॼे संसार जो स्वामी हिन जो घोटु थींदो। मन में सोचईं जेकर मुंहिंजी हिन सां शादी थिए त मां धन्य थी वेंदुमि। हिकु त मन में भ्रम पइजी चुको हुअसि कि मां पहुची वियुमि, हाणे मां सभु कुझु पाए वरितो। हाणे सभु पाइण खां पोइ हीअ बि जेकर थी वञे
टिनिनि लोकनि में मुंहिंजो नालो त थी चुको आहे कि भाई मां जीतियो, सभिनि खां अॻिते आहियां। हाणे अगरि हिन सां मुंहिंजी शादी थिए त मां स्वामी थी वेंदुमि सॼे संसार जो। अहिड़ी महासुंदर स्त्री मुंहिंजी पत्नी हूंदी, ॿियो मूंखे छा खपे। सो वियो सिधो विष्णु वॾे। विष्णु भॻवान इहा योजना ठाही हुई। हर माण्हू योजना ठाहींदो आहे चालाकीअ सां, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, होवई सोई जो राम रच राखा। नारद जी सॼी योजना तयार आहे, केवल इहो कमु थिए कि स्वयंवर में इहा राजकुमारी मूंखे हार पाए। वो तॾहिं पाईंदी जॾहिं मां सुंदर ठही वेंदुमि। त विष्णु खे चयईंसि, हे भॻवान, मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदा त मूंखे पाण जहिड़ो ठाहे छॾियो। जीअं तव्हां आहियो न, मूंखे अहिड़ो पाण जो रूप मूंखे ॾियो। विष्णु चयईंसि ओके। हाणे विष्णु भॻवान ॿियो त सॼो रूप पाण जहिड़ो ई कयईंसि, पर शक्ल कयईंसि बांदर जहिड़ी। हाणे नारद खे पंहिंजी शक्ल नज़र ई न पई अचे, बाक़ी शरीर नज़र अचेसि पियो। नारद बढ़िया उत्साह सां, कॉन्फिडेंस सां उन स्वयंवर में आयो, अची वेही रहियो, सभु खिलण लॻा। उहा राजकुमारी हार खणी करे अचंदी पई वञे, हिक हिक राजकुमार खे ॾिसे पई। नारद सां गॾु भॻवान शिव जा गण वेठा हुआ। शिव गणनि खे मोकिलियो, तव्हां ॾिसो ऐं मूंखे सॼो हाल ॿुधाइजो। नारद जे आसे पासे में शिव जा गण वेठा आहिनि। उन राजकुमारीअ नारद खे हार न पातो, अॻियां निकिरी वई। नारद खे हैरानी थी, अचरज थियो। ओॾी महिल भॻवान विष्णु उते आयो। उन राजकुमारी विष्णुअ खे माला पाती, छो त उहा हुई माया, उहा माया हुई। पर नारद खे ॾाढो गुस्सो तॾहिं लॻो जॾहिं ॿई गण नारद ॾे खिलण लॻा ऐं खिली करे चवंसि त हिकु दफ़ो शक्ल त ॾिसो पंहिंजी। जेॾी महिल नारद नदीअ जे किनारे ते वञी करे पाणीअ में शक्ल ॾिठईं कि मुंहिंजो मुंहुं बांदर जहिड़ो, त ॾाढो गुस्सो आयसि भॻवान ते। ही ॿई गण उते बि पहुची वियसि, खिलण लॻा जोर सां। त हाणे जेको माण्हू क्रोध में हुजे ऐं हुनजे पासे में कोई बीठो हुजे ऐं उहो अञा खिले, त सभिनि खां पहिरीं शिकार उहो थींदो आहे। त नारद सभिनि खां पहिरीं इन्हनि गणनि खे सराप ॾिनई कि वञी करे राक्षस थियो, तव्हां शिव जा गण ठहिण जे लाइक़ ई कोन आहियो, पर मां हिन विष्णुअ खे कोन छॾींदुमि। पोइ भॻवान विष्णु उन विष्णु मोहिनीअ खे वठी करे रथ ते चाढ़े उतां ई लंघे पियो। नारद खे चयईंसि, हलो नारद, रथ रोके करे चयईंसि, हल तोखे लिफ्ट ॾियां मां, किथे छॾिणो आहे तोखे। नारद खे अञा गुस्सो, चयईंसि किथे छॾिणो आहे, मां त तोखे ॿुधायां, तूं पंहिंजो पाण खे सम्झी छा थो? तोखे कंहिं उपाधि ॾिनी कि तूं भॻवान आहीं? अरे शिव जे अॻियां त तुंहिंजी काई औकात ई कान्हे, एॾो घटि वधि ॻाल्हाईंसि। ऐं घणा दफ़ा छल कपट कयो अथई। समुंड विलोड़ियो वियो त जेॾी महिल ज़हर निकितो त शिव खे अॻियां कईसि, तोखे सुञाणे कोन्हे या? कपटी, चालाक, स्वार्थी, ॾाढो घटि वधि। ऐं पोइ सराप ॾिनईसि कि मां तोखे सराप थो ॾियां कि जीअं मां स्त्री विरह में व्याकुल आहियां, कि तीअं तूं बि स्त्री विरह में व्याकुल थींदे। ऐं शक्ल मुंहिंजी बांदरनि जी ठाही अथई न, त बांदरनि जे अॻियां हथ पेर जोड़ना पवंदे, उन्हनि खे विनती कंदे, तॾहिं तूं पंहिंजी ज़ाल खे पाए सघंदे। भॻवान इहो श्राप स्वीकार कयो ऐं पंहिंजी माया वापसि खीचे वरिती। असांखां सभु कुझु कराइण वारी माया ई आहे। तॾहिं भॻवान नारद खे चयसि थो, हे देवर्षि नारद, मूंखे त स्वीकार आहे तव्हांजो श्राप, पर तव्हां पिया चओ मां अहंकार बि जीते वरितो, काम खे बि जीते वरितो, लोभ खे, मोह खे, क्रोध खे। हींअर त तव्हां में सभु पियो थो नज़र अचे, काम बि तव्हां में, क्रोध बि तव्हां में पियो थो नज़र अचे, लोभ भई मां स्वामी ठही वञा, मोह माया में फाथल, ऐं अहंकार बि, सभु विकार त नज़र पिया था अचनि तव्हां में। तव्हां त चओ पिया मूंखे कोई विकार कोन्हे। हाणे माया खीचे छॾिए न,
तॾहिं नारद खे ॾाढो अफ़सोस थियो, ॾाढो पश्चाताप थियो, पेरनि ते किरी पियो, जी हे प्रभु तव्हां त पाण मूंखे बचाए वरितव, मूंखे हुन जंजाल में फासण खां बचाए वरितव, पर मां तव्हांखे सराप ॾेई छॾियो। विष्णुअ जी सराप त इहो मूंखे भोगणो पवंदो, जो राम जो अवतार वरितई ऐं हनुमान आदिक बांदरनि जी सहायता सां उन रावण खे जीतियो। उहे शिव जा गण थिया हरणाकश्यप ऐं रावण ऐं कुंभकर्ण। पर नारद के मन में शांति न। नारद चए तो मुझे मन में ॾाढी भीषण अग्नि भरी रही है, पश्चाताप जी। मां तव्हांखे सराप ॾिनो ऐं मां माया में ग्रस्त कीअं थी वियुमि। तॾहिं भगवान विष्णु चएसि तो हिकिड़ो ई उपाय अथई, अगर शांति चाहीं तो वञ भगवान शिव जी आराधना कर, वो भगवान शिव जो नाम ई तोखे तारींदो। सो नारद वयो सुठे तीर्थ क्षेत्र काशी में वञी करे चङो टाइम रही करे भगवान शिव जो नाम जपियईं ऐं शुद्ध मन सां शुद्ध थी वियो। हिते अञा अॼु सत्संग खे विराम था ॾियूं कथा खे, पर अञा रुद्र संहिता हली रही आहे। रुद्र संहिता में भी हाणे खंड शुरू थिया आहिनि। ही सृष्टि खंड हली रहियो आहे, तंहिंखां पोइ ईंदो सती खंड, पोइ पार्वती खंड, कुमार खंड ऐं युद्ध खंड। बॉम्बे वियासीं असां त हिकिड़ो संत शिव कथा पियो करे सिंधियुनि जे विच में। असांजो सत्संग शाम जो ऐं सुबुह जो शिव कथा वो हिंदीअ में पियो करे, त सभु मायूं सिंधियाड़ियूं पहिरियों दफ़ो पियूं कथा ॿुधनि। हे त वरी बि मां थोड़ी सिंधीअ में तो कयां त तव्हांखे बोरियत नथी थिए, पर वो हिंदीअ में करे वो सिंधी मायूं सम्झनि ई न। हू चए चिशू, राक्षस हो हिकिड़ो चिशू, ही सम्झनि इशू। तो मां सत्संग में चयोमांसि महाराज जी आप बोल रहे थे चिशू और वो इशू समझ रहे थे, उन्होंने नाम सुने ही नहीं कभी। तो वो प्रयास असां करे रहिया आहियूं कि सिंधीअ में शिव कथा तव्हांखे सम्झ में अचेव थी न। किथे अगरि तव्हांखे ॾुखी लॻेव न कि मथे खां थी वञे त तव्हां निकिरी हलिया वञिजो हुतां। कहिड़ो फ़ाइदो फालतू बोझ दिमाग़ ते रखो। हा पुछी सघो था, निकिरूं छो, सही ॻाल्हि आहे, तव्हां पुछी वठिजो। मूंखे बि सम्झ में आयो त सम्झाईंदोमांव, न त हलंदा हलंदासीं। ये शिव कथा है का रसीली कथा कान्हे, ही को कृष्ण वारी रसिक कथा कान्हे। हीअ आहे असांजा विकार नाश करण वारी, असांखे ओपन करण वारी। त हिते कथा खे विराम था ॾियूं, वरी पाण सुभाणे मिलूं था। बोल शंकर भगवान की जय।